दी मालिक जा लख एहसान जो सभई खाब पूरा थी गया जो असां के एडी मिल्कियत मिली वई हाणे त असां जा समूरा खाब पूरा थी वेंदा केडी भी मिल्कियत खपाईंदासीं न असली खुटंदी कोन अदी मलूका असां इहे कुर्ब मोहब्बत ऐं प्यार सां रहंदासीं सची कॾहिं बि न वणंदासीं छो न चाची खुदा कंदो तहांजी मोहब्बत इहा हमेशा कायम दाइम हूंदी। पर चाची अम्मा मूंखे मुंहिंजो हिसो ॾियो ऐं रहीम जो। मां हाणे हिते ॻोठ में नथी रहणु चाहियां। मां चाहियां थी त असांजी औलाद थींदी त उहा शहर में पढ़े लिखे तहां वांगुरु ॼटि न थिए। छा मतलब आ छोरी हां असां सब ॼट आहियूं। अम्मा मां तहांखे ॼटि थोड़ी चयो मां त बाबा ऐं चाचा खे चयो। तुझी शर्म कर छोरी शर्म कर पीउ ऐं चाचा खे ॼटि पई चवें। अणपढ़ियल त आहिनि न चाची सॼी ज़िंदगी त तहां गुरबत में गुज़ारे छॾी मां बि जेकॾहिं पढ़ियल लिखियल हुजनि न त कुझु करे वठनि बस रुगो इहा जेकी ॾाॾा जी मिल्कियत हथ आई आहे इन जे करे थोरो घणो तव्हांखे सुख मिलियो आहे। अदी इहे भी मालिक साईं जा लख एहसान आहिनि जो पोड़ो मिल्कियत संभालियो पियो अचे जेकॾहिं खपाए छॾे हा पोइ त ॾाढा परेशान थियूं हा। इहो त सभु कुझु सही आहे मलूका पर इहो ॿुधाए त इहा मिल्कियत ज़ाहिर कॾहिं कबी जॾहिं इहो पोड़ो मरंदो तॾहिं। इहो मरण वारो त नाहे असां को हथ सां घुटो ॾियूंसि पोइ का भलाई थींदी। मुझे सिर खणण जूं सलाहूं थियूं कनि मां इन्हनि जो सिर खणी पोइ मरंदुसि। इहे ख़ुशि न थियनि त मिल्कियत हथ अची वई आहे त बसि पोड़े जो सिर खणंदासीं मां हिननि जा जुमाणा खाई पोइ मारंदुसि। मूं ॾिस त सही कीअं दोॾा फाड़े थो ॾिसे राति रुगो शेर लाइ अदा अरबाब जी मोए खे घोटो ॾेई कयूं था पूरो ऐं इल्ज़ाम हणो था भोतार मथां न भोतार रहंदो न वरी ही मोह रहंदो जानी छुटी पवंदी। अरबाब ओ अरबाब अरे अरे पीउ तो सही काॾे वञो थो तवाई लॻो तो में कम आहे। अरे तुंहिंजो कहिड़ो सुट मुंहिंजो आहे पोइ रड़ियूं कंदो अरबाब ॼण घर खे बाहि लॻी अथई। अरे अरबाब तोखे सम्झाइणो आहे यार तोखे सम्झाइणो आहे। भले भले हाणे से तूं एॾो मोतबर दाना हुआ तूं मूंखे सम्झाईंदे हई दे पुट हई। अरे हाओ ख़बर आहे तूं वॾो दाना आहो तूं बीरबल जो पुट आहे पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो भोतार खे शायदि असांजे मथां शक पइजी वियो आहे। हिकु माण्हू अचे थो ॿियो वञे थो मां त उन्हनि खे बेवकूफ़ बणाए पंहिंजी जान छॾायां थो पर हाणे तोखे बि ईअं ई करिणो पवंदो। मथां भोतार जे नियापनि ते दाना हो पर जीअं भोतार वटि वञी पहुचे सोटनि सां कुटाए कीकूं कोठाईंदी ऐं कुटे इहो मिल्कियत जो ॾसो वठंदो ई होशियारी वठिजांइ मथां हड़ विञाए वियूं। अरे तूं मूंखां बेखौफ़ थी मां हिन भोतार खे ॼाणा थो वॾो वाइड़ो आहे बाबा वॾो वाइड़ो आहे तूं। अरे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो जेकॾहिं तूं जी हिन ग़लती जे करे असांजी हथ आयल मिल्कियत वरी हथनि मां वई न त निड़ी ते लत ॾेई ऐं साहु कढंदो मां। ॻाल्हि ॿुध अदा छेरड़ू जेकॾहिं तुंहिंजे ग़लतीअ जे करे कुझु थियो न त मूंखां तोखे केर बि नथो बचाए सघे यादि कजांइ। हाओ हाणे तूं हलो पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो पंहिंजो दिलि ऐं दिमाग़ खोले रखजांइ मथां भोतार जी ॾटनि ते अची मिल्कियत जो ॾसो ॾे। अरे कोन थींदी तबाही तुंहिंजी तूं दिलि जाए कर दिमाग़ ख़राब तो रड़ियूं कंदे भोतार तुंहिंजो ॾाॾो आहे जो मूंखे थो वठी हले